अस्सलाम वालेकुम या अली मदद दोस्तों जी त मां आहियां ज़ाहिद अली थईम तव्हां ॾिसी रहिया आहियो Z80 ऑफिशियल। दोस्तों अॼु जी हिन वीडियो में तमामु ख़ुशी जी ॻाल्हि आहे। असां सां तमामु बहितरीनु सुठो इंसान तमामु दोस्तनि खे खिलाईंदो आहे, तमामु सुठो इंसान आहे। तव्हांखे मिलंदुसि उन सां, तमामु फ़नी वीडियो ठाहींदो आहे, तमामु बहितरीनु इंसान आहे। तव्हां उन सां मिलंदव, उनजी ॾिसंदव ॻाल्हि ॿोल त तव्हांजी बि दिलि ख़ुशि थी वेंदी। तमामु सुठो इंसान आहे, उन सां तव्हांखे मिलाईंदुसि मां। तमामु सुठी एक्टिंग कंदो आहे। वाहिद रज़ा उर्फ़ यानी शेरल जेको ड्रामो ॾिसो था लॾो पाॾे ते, उन ड्रामे में बि शेरल आहे न जेको, उनजी सेम कापी कंदो आहे। वाहिद रज़ा जी सेम तमामु बहितरीनु इंसान आहे, सुठी सोच रखंदड़ आहे। उन सां तव्हांखे मुलाक़ात कराईंदुसि मां। तमामु दोस्तों जेकर तव्हां मुंहिंजे यूट्यूब चैनल ते पहिरियों दफ़ो आया आहियो त वीडियो खे लाइक कयो, चैनल खे सब्सक्राइब कयो। अल्लाह पाक तव्हां ख़ुशि रखे, सलामत रखे। उन सां तव्हांखे मां मिलायां थो। मथे बीठो आहे, मालूस था उनडे जी, उन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। अब्बास आहे असांजो प्यारो दोस्त अब्बास अली, उन सां तव्हांखे ॻाल्हि ॿोल करायूं था। वञूं था मथे, हाणे बीठल आहे मथे, वञूंसि था मथे, ॾिसूंसि था छा थो चवे। दोस्तों हाँ ही आहे असांजो प्यारो दोस्त अब्बास अली। अस्सलाम वालेकुम दोस्तों, कीअं आहे? सभु ठीकु? उम्मीद कयां थो बिल्कुलु ठीकु ठाक ख़ैर ख़ैरियत सां हूंदो। ऐं हीअ असांजो प्यारो दोस्त आहे ज़ाहिद अली थईम। अलाए कहिड़े कम सां आयो आहे, पुछूंसि। दोस्तों ही असांजो प्यारो दोस्त आहे अब्बास अली सुर साहब। तमामु बहितरीनु फ़नी कंदो आहे। हिन खां अॼु थोरो फ़नी जो पुछंदासीं त फ़नी थोरी एक्टिंग करे ॾेखारियो हिते। हा अब्बास, थोरी फ़नी ॾेखारियो दोस्तनि खे, जीअं दिलि ख़ुशि थी वञे। अच्छा, असांजो अॼु जेको ख़ाको असां शूट कया आहिनि, ॿ ख़ाका शूट कया आहिनि, तमामु बहितरीनु असांजे चैनल ते अचण वारा आहिनि, अब्बास सुर ऑफिशियल ते। हीअ असांजे प्यारे दोस्त जो चैनल आहे Z80 ऑफिशियल। इनखे सब्सक्राइब लाइक शेयर ज़रूरु कंदा, ऐं जेको आहे कमेंट में असांजो जेको आहे इज़हार ज़रूरु कंदा कयो तव्हांखे वीडियो कीअं लॻंदी आहे, छा लॻंदी आहे। अॼु जेको असां माना वीडियो शूट कया आहिनि, हुन जो ई डायलॉग तव्हांखे ॿुधाईंदुमि। मां तव्हांखे तुंहिंजो डायलॉग ॿुधायां थो। तव्हांखे हितां धिको ॾियां? हा ॾिसो हिते हे करे थो। हा हाणे हे बल्ले दोस्तों मथे वीडियो में भी जेको आहे माना सिर्फ़ु इहा ई शइ आहे, ऐं तमामु बहितरीनु वीडियो आहे, तव्हांखे ॾिसण सां लॻंदी। दोस्तों जीअं असां अपलोड कंदासीं इन चैनल ते बि लिंक रखंदासीं, तव्हां ज़रूरु हुन वीडियो ॾिसजो। तव्हांखे उन वीडियो जी मां तव्हांखे हिन वीडियो जी डिस्क्रिप्शन में तव्हांखे लिंक ॾींदुमि, उहा वीडियो ॾिसजो, तव्हां वाक़ई खिलंदव। दोस्तों जेकर तव्हांखे उहो वीडियो ॾिसणो आहे न, हिन वीडियो जी डिस्क्रिप्शन में वञी लिंक ते क्लिक कयो, उहा वीडियो तव्हांखे मिली वेंदी हुते। तमामु बहितरीनु वीडियो आहे, तव्हां ॾिसी खिलंदव। ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो, वीडियो खे लाइक कयो, ऐं उन चैनल खे वञी सब्सक्राइब ज़रूरु कजो। महिरबानी दोस्तों। थैंक यू दोस्तों, इज़त ॾियण जी वॾी महिरबानी। मौला तव्हांखे ख़ुशि रखे, सलामत रखे। तव्हां इज़त ॾींदा आहियो, प्यारु ॾींदा आहियो, इहे तव्हांजा प्यार आहिनि, इज़त आहिनि, वॾियूं महिरबानियूं तव्हांजूं। मौला ख़ुशि रखे, तव्हांखे आबाद रखे।